लाड़काने में नौजवान चयो लाड़काने के कश्मीर पढ़ाइण न ॾींदासीं। माना कश्मीर में एॾो ज़ुल्म आहे जो लाड़काने वारनि जो दांहूं निकिरंदी पियो। शिकारपुर पुलिस पारां डॉक्टर महेर चंद ऐं ॿियनि अॻुवाणनि मथां FIR दाख़िल करण ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ हिंदू कम्युनिटी पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त जमायत इस्लामी जे सॾ ते अमन अमान जी बहाली लाइ एहतिजाज कंदड़नि ते शिकारपुर पुलिस FIR दाख़िल कई आहे। असां अमन अमान बहाल कराइण लाइ एहतिजाज कयो त असांजे अॻुवाणनि मथां FIR दाख़िल कई वई। अमन अमान जेसि ताईं बहाल न थींदो असांजो एहतिजाज ख़तमु न थींदो। हिननि वधीक चयो त कूड़ियूं FIR दाख़िल करे असां जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे। धाड़ेलनि ऐं अगवाकारनि जो ख़ात्मो करण बजाए पुलिस पुरअमन एहतिजाज कंदड़नि मथां FIR दाख़िल कई आहे जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। अॻुवाणनि वधीक चयो त बदमनी अगवा ऐं भताखोरी जे ख़ौफ़ खां शहरी लॾपलाण करण ते मजबूर आहिनि। अमन अमान जी बहाली लाइ रोहड़ी कराची ऐं इस्लामाबाद में वञी एहतिजाज कंदासीं। हिननि मुतालबो कयो त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे अमन अमान बहाल कयो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिते अमन जूं 2 साल रड़ियूं, उनखां पोइ सखर प्रेस क्लब, उनखां पोइ कराची प्रेस क्लब ऐं जेको आख़िरी फ़ैसिलो कयो वियो त शिकारपुर बाईपास खे अमन जे लाइ बंदि कबो ऐं हिकु घुर कबी त असांजे ज़िले खे अमन जो गहवारो बणायो ऐं अमन जी सदा करण वारनि ते FIR कढणु जेको आहे शर्म जो मक़ाम आहे। असां हिकिड़ो ई मुतालबो कयूं था पिया त फेलफोर FIR ख़तमु कयूं वञनि ऐं ज़िले कश्मीर ऐं कंदकोट जो अमन बहाल कयो वञे। जेकॾहिं अमन अमान बहाल न कंदा त ॾिठो वे तव्हां कल्ह लाड़काने में हिकिड़े नौजवान चयो त मां जेको आहे असां जेको आहे लाड़काने खे कश्मीर पढ़ाइण न ॾींदासीं। माना कश्मीर में एॾो ज़ुल्म आहे जो लाड़काने वारनि जो दांहूं निकिरंदी पियो। बसि हिकिड़ो ई मुतालबो आहे सिंध IG खां। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उहा नथी चाहे त सिंध जा माण्हू ख़ुशहाल हुजनि, सिंध जे माण्हुनि खे का रोज़गार हुजे, सहूलियत हुजे, तालीम हुजे, उन्हनि जा बच्चा डॉक्टर थियनि, उन्हनि जा बच्चा इंजीनियर थियनि। असां इंतिहाई जेको आहे बदमनी जे बाहि में सड़ूं था पिया। असां उते सदा खणी वियासीं जमायत इस्लामी जी अॻुवाणी में। उते जमायत इस्लामी जो सूबाई अमीर ऐं शहरी कंदकोट जा सियासी समाजी माण्हू इहे असां ते FIR कई वई। हिकिड़ी जेकी आहे हैरत जी ॻाल्हि आहे जे ज़रदारी साहिबु ईअं सम्झे थो त मुंहिंजी जागीर आहे ऐं असांजी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु को बि ॻाल्हाईंदो त पोइ उनखे असां FIR में धकेलींदासीं। पर असां सिंध जा माण्हू जेके सियासी समाजी माण्हू असां न FIR को अॻे ॾिनाऊं न ॾींदासीं ऐं मूं ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे करे मूं ते अॻे 7 FIR थियूं। असां इन्हनि FIR खे कंडेम कयूं था। असां आला हुकाम चीफ जस्टिस साहिबु पाकिस्तान खे गुज़ारिश था कयूं त इन ते 100 मोटो वठी करे माण्हुनि जा जेके असांजा हक़ आहिनि, राइट आहिनि, जहिड़ो चीफ जस्टिस जो हक़ आहे पाकिस्तान ते तहिड़ो आम सिटीज़न पाकिस्तानी जो हक़ आहे। जहिड़ो ज़रदारी साहिब जो हक़ आहे मुल्क ते ओतिरो आम सिटीज़न सिंधी जो पाकिस्तानी जो हक़ आहे। इन ते नोटिस वठी असांजी जेके असां डॉक्टर मेहरचंद साहिबु ऐं असांजी जमायत इस्लामी जी क़यादत जेकी FIR कई वई आहे। जी सर, तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई त कश्मीर शिकारपुर जे SP साहिबु जहिड़े नमूने सां ऑल पार्टीज़ जे तरफ़ां जेका अमन जे लाइ मार्च कई वई या धरणो हयो वियो, एहतिजाज कयो वियो ऐं अमन जे सफ़ीरनि ते उन्हनि FIR कई, डॉक्टर साहिब ते कई, ॿिनि दोस्तनि ते कई, ऑल पार्टी जे दोस्तनि ते कई, त असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। SP साहिबु जेको मैसेज असांखे ॾियणु थो चाहे त हू धाड़ेलनि सां हिकु आहे, धाड़ेलनि खे ख़ुशि करण लाइ, आवाम जो आवाज़ु बंदि करण लाइ उन्हनि ते FIR करे उनखे ख़ामोश करणु थो चाहे त असां SP साहिब खे चवणु था चाहियूं। दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु हुयो, अमन अमान जी बहाली जे लाइ हुयो ऐं इन में जेको आहे त उल्टो अमन अमान बहाल न करण खां पासो रखी करे उन अमन जे सफ़ीरनि जे मथां उन्हनि FIR कई आहे। उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त पूरे सिंध में अमन अमान खे बहाल करे ऐं जेके जमायत इस्लामी सूबाई अॻुवान हुजनि, चाहे डॉक्टर मेहरचंद जे मथां जी पूरी FIR दाख़िल थी आहे, असां उनजी मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था जल्द खां जल्द ज़िला कश्मीर सां गॾोगॾु पूरे सिंध में अमन अमान बहाल कयो वञे। जमायत इस्लामी वारनि ऐं तंज़ीमनि शिकारपुर में पुरअमन रैली जी ॻाल्हि कई। उनमें दोस्त असांजे शहर कंदकोट ज़िले कश्मीर जा ऐं शिकारपुर जा, सखर जा ऐं घोटकी जा चइनी ज़िले जी बदमनी जे करे 2 सालनि खां वठी तमामु हिकिड़ी परेशानी हुई। उनजे लाइ हर अमन कनि पिया, जंहिंजे लाइ डॉक्टर साहिब जे मथां उनजा कुझु दोस्त जमायत इस्लामी आहे उन्हनि जे मथां पूरी FIR कढी वई आहे। जेके ॾुआरी आहिनि, ॾोह कनि था, जिन जे ख़िलाफ़ु असां घुर कयूं था त असांखे अमन खपे, उन्हनि जे ख़िलाफ़ु ख़ासि हिते जेके अमन घुर
घुरनि था उन्हनि जे लाइ जे मथां FIR दाख़िल कई थी। डॉक्टर मेहरचंद साहब असांजे ज़िले कंदकोट कशमोर जो हिकु असासो आहे ऐं पूरे शहर कंदकोट जेके पसंदीदा शख़्सियत आहे। असां इहो बि कयूं था जीअं त तव्हां ॾिठो अफ़सोस जो मुक़ाम आहे शिकारपुर पुलिस जे मथां। हालांकि उन कॾहिं बि कंहिं गुंडे जे मथां FIR दाख़िल न कई आहे, कॾहिं बि कंहिं ज़ालिम जे मथां, कंहिं डाकू जे मथां, कंहिं धाड़ेल जे मथां FIR दाख़िल न कई आहे। पर अफ़सोस सां चवणो पए थो जेके माण्हू हक़ जो आवाज़ बुलंद करनि था, जेके माण्हू पंहिंजे आज़ादी जे लाइ, पंहिंजे अमुन जे लाइ मुतालबो करनि था, उन्हनि जे मथां FIR दाख़िल करे हू उन इहो सबूत ॾिनो आहे त हू धाड़ेलनि सां गॾु आहे, डाकुनि सां गॾु आहे, लुटेरनि सां गॾु आहे, बल्कि अमुन जे पांधीड़नि खे हू कुचलणु चाहे थो। असां सम्झूं था पिया त धाड़ेलनि खे नथा पकड़े सघनि, न धाड़ेलनि ते FIR करनि था पिया, न धाड़ेलनि खे कानून जे कटेड़े में आणण जी सख़्त रखनि था पिया। हिननि जे लाइ बसि हिकिड़ो ई रस्तो आहे त इहे पुरअमन शहरनि ऐं उन मज़लूमनि ऐं मुग़वियुनि जी बाज़ियाबी जे लाइ जेके आवाज़ उथारनि था पिया उन्हनि जो आवाज़ बंदि कयो वञे। ऐं असां सम्झूं था पिया त हीअ सिंध सरकार जी भुल आहे जो उन्हनि माण्हुनि जो ई रस्तो रोकनि था पिया जेके माण्हू सिंध खे अमन जी धरती बणाइण चाहिनि था पिया। तंहिं करे इन FIR खे त असां पंहिंजी जुती जी नोक ते रद्द कयूं था पिया। इहा काई बि FIR असांजे लाइ काई हैसियत नथी रखे, बल्कि असां त चऊं था पिया त सरकारी FIR माए फुट। तंहिं करे हिन मौक़े ते असां उन्हनि जी मुज़म्मत सां गॾोगॾु इंशाअल्लाह इहो अज़म वरचायूं था पिया त हे सिर्फ़ु शिकारपुर बाईपास ते धरणो वणी करे असां उन ज़ालिमनि खे वाइको न कयो आहे, बल्कि बबुर बाईपास ते बि धरणो लॻंदो। सालनि खां वठी मुसलसल जदोजहद करे पई, हिकु आवाज़ हिकु नारो त असांखे अमन खपे। जॾहिं अमन न मिलियो त इन दायरे खे वसी कंदे असां शिकारपुर बाईपास ते मोहतरम काशिफ सईद शेख साहब, अमीर जमात इस्लामी सूबा सिंध ऐं आल पार्टी जे रहनुमाउनि सां गॾिजी करे उते पुरअमन एहतजाज कयोसीं। ऐं पुरअमन एहतजाज उनमें इहो ई नारो